हेड़े वज पुट वज कॾहिं असां बि वॼाए ॾेखारींदासीं। पाड़े वारनि ज़लील करे छॾियो आहे। रोज़ कंहिं न त कंहिंजी शादी। अरे असां बि सियारो अची वियो आहे, असांजे घर में ॻाल्हि ई नथी थिए शादीअ जी। अॼु आउं वञा थो ॾाॾे खे चवां थो मुंहिंजी शादी कराए, न त आउं बसि माने अॼु घर छॾे थो वञा। या शादी करायां, रोज़ रोज़ ई पाड़े वारा सुम्हण ई नथा ॾियनि। हाणे ॾाॾो बि हेॾां साइड में काॾे आहे, ॾाॾे खे वञी अॼु माने बाक़ाइदे चवां थो बाबा शादी कराए मूंखे। ॾाॾा वेठो आहे, माण्हू रोज़ रोज़ असांखे तंग कंदा जहिड़ो असां इंसान ई न आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दादा कहिड़ो हाल आहे? शुक्र अल्लाह जो। बस अॼु ॻाल्हि तोखे ॿुधायां सिधी, हिकु कहाणी कर, बस अॼु ख़तम ॻाल्हि कर। पाड़े वारा असांखे सुम्हण ई नथा ॾियनि सुख सां। रोज़ में कंहिं न त कंहिंजी शादी लॻी पई आहे, सियारो अची वियो आहे। शादी करायूं? हा न यार अञा नंढो हुई, अञा ॿार हुई, तुंहिंजी शादी हींअर कराए छो? वक़्तु घणो पिए, जल्दी हाँ ई ॿ शादियूं करे वेठा आहियो, असांखे हिकिड़ी ई नथा करायो। हेॾा थिया आहियूं, अच्छा अञा नंढा आहियूं, अची ॾाढ़ी थी आहे, अञा नंढा आहियूं। अरे बाबा थी पवंदी आहे, जो तो रड़ ॾिनी था करियूं था। पुछा हेल न त कथिया कथिया न थिया। पुछा कंहिंखां परमिशन वठणी आहे? एसएसपी खां आऊं वठां, डीएसपी खां आऊं वठां, जेखां चई आऊं वठां, मुंहिंजी शादी कराए न। बाबा पाड़े जी ॻाल्हि थी, एसपी बेसपी जा ओ पढ़ाईंदा त कोन। पाड़े जे ॿिया रोज़ रोज़ पाड़े में पढ़ण जे मां इन्हनि खे केरु ज़ालूं कोन थो ॾे। ई हुई था पढ़जनि या ख़ाली बि असांखे साड़ण लाइ धोल धमाल वॼाइनि था। चरियो थियो ई यार ॾाढा यार। हाणे तोते छॾी आहे, अॼु मूंखे पढ़ाए या घर मां कढां, वञा थो कोन ईंदुसि। बाबा झको थी ॿी 4 ॾींहं में करो पुछा पढ़ायूं। न अहिड़ी ॻाल्हि असां न मञूं। रोज़ रोज़ चई पियो त 3 ॾींहं बीहो, 4 ॾींहं बीहो। बाबा शीशे में त ॾाढी कान्हे जे तोखे कढी ॾिया। अखर बिरादर खां पुछबो, मिनथूं कबियूं, मेरियूं कबियूं। हिकु त तूं अहिड़ो सपूत रहिए जेको तोखे सॾु करे ॾी, ऐं ॿियो त तोखे तकड़ लॻी पई आहे शादीअ में। तकड़ त थींदी न, सियारो अचे पियो, आंड्रा कढंदो आहे सियारो, बुकियूं जेरा सभु कढंदो आहे। सियारो पियो अचे, तूं त 2 शादियूं कयो वेठो आहीं, हाणे छा चऊं ॾाढा। अरे अबा सीधा ॿी ॿार ककियूं जिंदो असां माठ करे हिकिड़ी का मिलई त हुनजो शुक्र वठी रे न। हिकिड़ी छा वठी रे न, बसि हाणे अॼु तो चए वठंदासूं वारी ॻाल्हि खे छॾियो, महिरबानी कयो। अॼु माना शाम ताईं अभी ॻाल्हि ई कोन था कयो। घर में ॻाल्हि त कयो, घटि में घटि त शादी करायो। ईअं शादी माण्हुनि जे घरनि में शादियूं पियूं थियनि, असां वटि ॻाल्हि ई कोन थी थिए। ॻाल्हि करियो ॻाल्हि। तोखे हरू भरू मूंखे पादर हणाणा आने के थाई। पादर कीअं हणंदा? बाबा पादर हणंदा, जंहिंजूं धीअरूं था वठंदा, अखर मोचड़ा हणंदा, धिके कढंदा। हा, मूंखे ॿियो कुझु न, मुंहिंजी शादी करा, जितां बि कराई पैसनि सां वठी आ, मुंहिंजी शादी करा। हेॾी जागीर पई आहे, क़बर में खणी वेंदे छा? बाबा हाणे पैसे वठ बि त 2-3 महीना लॻी वेंदा। पाड़े में करियूं था पुछा, माशाअल्लाह तो शादी थी पवंदी। आउं 24 कलाक जी मोहलत ॾियां थो। अगरि शादी थी त ठीकु आहे, न त पोइ बसि ॻाल्हि ख़तम। आउं घर कोन ईंदुसि। बाबा ईअं न कर, महिरबानी ॾाढा तोखे चङी थो करी। हाणे सुठी कहिड़ी चङी? अॻे बसि 3-4 साल थी विया आहिनि, असांखे सियारो पाड़ूं पियो कढे, वरी मथां डिसंबर पियो अचे। हाणे असांजा सफ़ा माना डिसंबर ऐं जनवरी में जेरा फिफड़ हीअं फड़कंदा आहिनि। अरे बाबा हाणे छा करियूं? हाणे कराए शादी मुंहिंजी, कराए। थी पवंदी, भला थी पवंदी। अॼु हलूं था, अॼु सांझे करिया थो कथानक साहब को मेल मुंहिंजी शादी कराए। 5-8-10 ॾींहं में थी वेंदी शादी। वरी 8-10 ॾींहं, 3 ॾींहंनि 4 ॾींहंनि में वरी 8-10 ॾींहं 24 कलाक जी मूं इजाज़त ॾिनी आहे। अगरि मुंहिंजी शादी थी त ठीकु आहे, न त पोइ बि ठीकु आहे। बाबा मुंहिंजे त खीसे में त हींअर ई कढी तोखे ॾिया। आख़िर बिरादर पुछबो, अॻियां पादर बि हणंदा, धिके कढंदा, पोइ तॾहिं अहिड़ो तूं सपूत रही सॾु करे तोखे ॾींदा। बहरहाल आउं वञा थो, मूंखे कॉल कजां, सही आहे? अगरि शादी मुंहिंजी थिए 24 कलाक अंदरि कॉल कजां त आउं घर ई कोन ईंदुसि। बसि ॻाल्हि ख़तम। हाणे बाबा हिन करे ॾसी हाणे छा बाबा को टक को टाणो को टाइम को मोहलत का हूंदी आहे। हींअर शादी कराए, हींअर मुंहिंजे खीसे में त कोन्हे शादी कराई हिनजी। हूं त चए कामराल को सुठो न, इहो त रसा अचना आयो मां कहीं बीठो। हाणे हिन छोकर करियूं छा?